मिरपुरबठोरो में शहरين हादसो करे फरार थींदड़ सुज़ुकी ड्राइवर जो घेराव करे सख्त मारकुट करण बाद पुलिस हवाले करे छडियो आहे। सिजावल रोड ते मोहम्मदा स्टॉप वट रोड पार करण दौरान तेज रफ्तार सुज़ुकी पिकअप जे टक्कर में परिहाड़ बिरादरी जो नींगर ज़ख्मी थी पियो। हादसे बाद सुज़ुकी ड्राइवर ज़ख्मी नींगर के अस्पताल पहुंचाइण बदिरां फरार थियण जी कोशिश कई, जंहिंखां पोइ नींगर जे वारसनि ऐं शहरनि पीछो करे खेसि मिरपुरबठोरो शहर में सोघो करे वरितो। नींगर जे वारसनि पारां सुज़ुकी पिकअप जे ड्राइवर ऐं क्लीनर खे सख़्त तशदद जो निशानो बणायो वियो, जंहिंखां पोइ शहरनि विच में पई ॿिन्ही ॼणनि खे छॾाए पुलिस हवाले कयो आहे। थाणे ते पहुचण बाद सुज़ुकी पिकअप ड्राइवर ऐं क्लीनर पंहिंजी ग़लती तस्लीम कंदे ज़ख्मी नींगर जे वारसनि खां माफ़ी वरिती ऐं वारसनि पारां माफ़ी मिलण बाद पुलिस ॿिन्ही ॼणनि खे आज़ाद करे छॾियो। इंतहाई अहम ख़बर आहे मिरपुरबठोरो खां, जिते सिजावल रोड ते मोहम्मदा स्टॉप वटि तेज़ रफ्तार सुज़ुकी पिकअप जे टक्कर में परिहाड़ बिरादरी जो नींगर ज़ख्मी थी पियो। हादसे खां पोइ सुज़ुकी ड्राइवर नींगर खे अस्पताल पहुचाइण बदिरां मौक़े तां फरार थियण जी कोशिश कई। नींगर जे वारसनि ऐं शहरनि पीछो करे मिरपुरबठोरो शहर में सोघो करण बाद सख़्त मारकुट करे तशदद जो निशानो बणायो, जंहिंखां पोइ शहरनि जे मुदाख़लत ते सुज़ुकी ड्राइवर ऐं क्लीनर खे पुलिस हवाले कयो वियो। थाणे ते सुज़ुकी ड्राइवर ऐं क्लीनर पंहिंजी ग़लती तस्लीम कंदे नींगर जे वारसनि खां माफ़ी वरिती ऐं वारसनि पारां माफ़ करण बाद पुलिस ॿिन्ही ॼणनि खे आज़ाद करे छॾियो।